नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त 1 साल अॻु सूर्य बादशाह जे नाले सां ठहियल शहीद चौक समेत ॿिया चौक बि ढाहिया विया हुआ, जंहिंजी मुखालिफ़ कंदे फंक्शन लीग जे MPA काज़ी शमसुद्दीन राजड़ जी अॻुवाणी में साॻे नाले सां ॿीहर चौक जोड़ण लाइ हिकु वॾो एहतजाज कयो वियो, मगर चौक ॿीहर तइमीर न थी सघियो। जॾहिं त कुझु महीने गुज़रण खां पोइ म्युनिसिपल कमेटी जे खिपरो जे NIT में चौक जी तइमीर लाइ 10 लख रुपए जो ठीको मंज़ूर थियो हो, जंहिं बाद कुझु ॾींहं अॻु चौक जी तइमीराती कम शुरू कयो वियो, जेको सुस्त रफ़्तारी जो शिकार थी वियो। काफ़ी ॾींहं खां पोइ रोड ते पत्थर हुजण करे हर रोज़ केतिराई मोटरसाइकिल सवार किरी ज़ख़्मी थी पवनि था ऐं केतिराई लोडर तोड़े ॿिनि गाॾियुनि जा टायर पंचर थी पवनि था, जंहिं करे माण्हू ॿिटे आज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। ॿिए पासे ठेकेदार हबीबुल्ला हिंगोरजो सां बार बार राब्तो करण जी कोशिश बाद फ़ोन ई अटेंड नथो कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।